लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे डॉक्टर आमना सूमरो। डॉक्टर आमना सूमरो साहिबा PhD डॉक्टर आहे ऐं कराची में कॉलेज में पढ़ाई थी, असिस्टेंट प्रोफेसर तौरु कमु करे थी। असां अॼु उन सां सिंध जे तालीम जे बारे में ॻाल्हाईंदासीं, पर मोहतरमा जो हिकिड़ो तारीफ़ ही बि आहे त हूअ पढ़ियल लिखियल सुजाॻ ऐं शाइरा बि नसर में बि हुन जूं कई ॻाल्हियूं उहे मंज़र आम ते आयल आहिनि ऐं सिंधी अदबी संगत समेत कराची जा कई जेके अदीब आहिनि हुन खां वाक़ुफ़ु आहिनि। इन करे पाण हिन चैप्टर में हुन सां अदब ते बि ॻाल्हाईंदासीं ऐं तालीम जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। आमना अस्सलाम वालेकुम। जी जी वालेकुम सलाम। वॾी महिरबानी। पाण अवल बि ॻाल्हायो, तव्हांखे यादि हूंदो। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त तव्हां PhD करे पोइ नौकिरी कई? न, मूं नौकिरी जे दौरान PhD कई आहे। नौकिरी जे दौरान PhD कई? जी जी। ऐं तव्हां कराची मां कई न? यूनिवर्सिटी कराची यूनिवर्सिटी खां कई। ऐं सुबुह जो आउं पढ़ाइणु वेंदी हुअसि, पंहिंजी ड्यूटी करणु वेंदी हुअसि। उहा ड्यूटी ख़तमु करे 1 बजे आउं उतां निकिरंदी हुअसि, बस में ट्रेवल कंदी हुअसि ऐं कराची यूनिवर्सिटी पहुचंदी हुअसि 2:30 बजे, 2:15 बजे। उनखां पोइ 5:30 बजे ताईं 5 बजे ताईं असांजा क्लास हलंदा MPhil जा, जंहिंमें असांखे मुख़्तलिफ़ उस्ताद मुख़्तलिफ़ सब्जेक्ट पढ़ाईंदा हुआ। साल जी ड्यूरेशन असांजी इहा हुई। उनखां पोइ असांजो एग्ज़ाम थियो। एग्ज़ाम थियण खां पोइ असांखे सेमेस्टर सेल ज़ाहिरी आहे, उतां असांजी रिज़ल्ट ईंदी ऐं उनखां पोइ असांजो जेको आहे वर्क जेको आहे MPhil कन्वर्ट जेको आहे सो मूं कराई। मुंहिंजे दौर में जेका हायर एजुकेशन कमीशन जी पॉलिसी हुई उन मुताबिक़ इहो हुयो त आफ्टर 1 ईयर MPhil जे तव्हां जेको आहे सो पंहिंजी डिग्री खे कन्वर्जन कराईंदो ऐं उहा जेको आहे सो PhD जो जेको सिलसिलो आहे तव्हांजो रिसर्च जो उहो शुरू थींदो, काउंट थींदो। हा जी, काउंट थींदो। त मां पंहिंजी डिग्री जेको आहे सो 2009 में असां 8 में एनरोल थियासीं ऐं 2015 में मूं कंप्लीट कई। PhD जी डिग्री मूं लाड़काणे जी शख़्सियत, मूंखे लाड़काणे सां घणो प्यार आहे ऐं लाड़काणे जी शख़्सियत अनीस अंसारी, माना जनाब इश्तियाक अंसारी, अखलाक अंसारी, अशफाक अंसारी, इसाक अंसारी, बिल्कुलु अंसारी फैमिली जा जेके बि नाला आहिनि ऐं वॾा नाला आहिनि, तमामु अदब में उन्हनि जो तमामु सुठो कंट्रीब्यूशन आहे। उनखां वधीक उन्हनि जे बाबा साईं जो कंट्रीब्यूशन आहे, पहिरियां उहे आहिनि। ठीकु आहे। अनीस अंसारी जेके बि कहाणियूं लिखियूं उन्हनि जो जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो इम्पैक्ट आहे सिंधी अदब ते। उनखां पोइ उन्हनि जे ॿारनि अदा इश्तियाक आहे, अदा अखलाक आहे, इसाक आहे, उन्हनि सभिनी जेको आहे सो उन लेगेसी जे जेके वर्क खे ऐं पंहिंजे वर्क खे आंदो। हिते मदीने में अनीस अकेडमी हलाईंदो बि आहे। हा बिल्कुलु। अकेडमी जा जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि मूंखे हमेशह इनवाइट कयो आहे ऐं उहे वक़्तनि फ़वक़्तनि जेको आहे अटेंड कंदी रहंदी आहियां। पोइ तव्हां उहा PhD कई अनीस साहब ते? जी जी, अनीस साहब उनजे वर्क्स ते? जी जी, उनजे वर्क्स ते, उनजी ज़िंदगी ते, उनजे कम ते, उनजी शाइरी ते। ऐं असां मुख़्तलिफ़ पहलुअनि सां लिखंदा आहियूं। रिसर्च बेस्ड में असां जेके बि शयूं आणींदा आहियूं, माण्हू त अजीब अजीब सुवाल कंदा आहिनि त जेको आहे छा उनजो कंट्रीब्यूशन आहे। कंट्रीब्यूशन तव्हां पहिरियां उनखे पढ़ी ॾिसो। कंहिं बि शख़्सियत जे पोरिये खे मां चवंदी आहियां त ईअं पंहिंजे लफ़्ज़नि में लताड़जे न त उनजो पोरियो जेको आहे सो कुझु बि न आहे। पंहिंजी राय ईअं न ॾिजे, गैर इल्मी अंदाज़ में न ॾिजे, हा इल्मी अंदाज़ में ॾिजे। असांजी सिंधी अदब जेको आहे सो दुनिया जे इल्मी अदबी हवाले सां जेको आहे सो उन सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहण जी सघ रखे थो, पर असां हुन ते कमु न कयो आहे। ॻाल्हि सिधी आहे, असां पंहिंजो पाण खे ई कोन पढ़ियो आहे। असीं पाण पढ़ूं पोइ ॿियनि खे पढ़ायूं, असीं पाण ई कोन था पढ़ूं। ऐं हाणे जेके यूनिवर्सिटीज़ इहो प्रोग्राम शुरू कयो आहे, इन सां कुझु न कुझु तासुरु आयो आहे त बाबा अदब जेको आहे, चाहे उहो उर्दू अदब हुजे पाकिस्तान जो, चाहे उहो पंजाबी अदब हुजे या तव्हांजो सिंधी अदब हुजे या बलोची अदब हुजे, उते माण्हू हाणे पढ़नि था ऐं उनखे कोशिशि कनि था त हू पंहिंजो पाण खे पढ़नि। तव्हां सिंधी अदब पढ़ंदव त तव्हांखे पंहिंजी पूरी तारीख़ जो अक्स जेको आहे न उन में नज़र ईंदो। तव्हांखे पंहिंजे समाज जी पूरी नफ़सियात उन में नज़र ईंदी। तव्हांखे पंहिंजा 40 सालनि खां अॻु जेके तव्हांजा मसइला हुया ऐं अॼु जा जेके दौर जा मसइला आहिनि, उहे तव्हां कलम बंदि कयो था न, कलम सां हिकिड़ी तस्वीर ठाहियो था। कॾहिं कई PhD? मूं कई आहे 2015 में। 15 में? जी जी, 2015 में। 6 साल उहा कयो? जी जी जी, 5 साल। ऐं तव्हां रोज़ु पढ़णु वेंदा हुआ? जी जी, पढ़ाइणु वेंदी हुअसि ऐं उनखां पोइ मां पढ़णु वेंदी। न, पढ़णु रोज़ु वेंदा? जी जी, रोज़ु वेंदा। त अॼु बि PhD खे 6 साल लॻनि था या 5, या माण्हू वधीक होशियारु आहे त थोरो थो लॻे?
बसि जंहिंजी जेतिरी इल्म हासिलु करण जी जेका उन आहे न हू उनखे उन ई ट्रैक ते अयुब वठी हलंदो। ॻाल्हि आहे सिधी, जेकॾहिं चाहींदो न त हिन मुल्क में सस्ती शइ मिले, सवली शइ मिले त तव्हांखे ख़बर आहे त असां वटि केतिरा शॉर्टकट आहिनि। हाणे इहो पर्सन टू पर्सन वेरी थो करे। कॾहिं बि सिस्टम त मौजूदु आहे न, सुठा ऐं भला माण्हू बि आहिनि, जीनियस माण्हू बि आहिनि, ज़हीन बि आहिनि, त तव्हांखे हर क़िस्म जो माण्हू मिलंदो। पर असां तक तोड़ करण दौरान इहो विसारे विहंदा आहियूं त असां जेका बि छॾींदा आहियूं पंहिंजी स्टेटमेंट उनजो केॾो ग़लति असरु थो निकिरे। केतिरा माण्हू हूंदा जेके वाकई इल्म जी उन उजाइण जे लाइ आया हूंदा, केतिरा माण्हू हूंदा, ऐं असांजो जेको असां जजमेंट था ॾियूं, हक़ीक़त में जजमेंट छो था ॾियूं? बाबा पहिरियां तव्हां उन्हनि सां मिलो, पहिरियां उन्हनि सां ॻाल्हायो, उन्हनि जो सरफेस ते जेकॾहिं फील्ड में कमु आहे त उन कम ते ॻाल्हायो न। तव्हां कंहिंखे शख़्सी तौर ते असां वटि हरबो छो इस्तेमालु थींदो आहे? उस्ताद सभु ख़राबु, तालिमी निज़ाम सभु ख़राबु, ऐं यूनिवर्सिटियुनि जो प्रोग्राम सभु ख़राबु, डॉक्टर सभु ख़राबु, नॉन डॉक्टर जेके हूंदा आहिनि, कंपाउंडर ऐं जेको कोएक्स जेके हूंदा आहिनि, अब सभु ख़राबु। असां ईअं छो ॻाल्हाईंदा आहियूं? असांजे ॻाल्हाइण जे इस्तिलाहनि में फ़र्क़ु छो न आयो आहे? जदीद टेक्नोलॉजी में हलूं था पर असांजी नफ़्सियात में फ़र्क़ु छो नथो अचे? डॉक्टर अयूब, इहो बि हिकिड़ो सुवालु आहे त असांजी नफ़्सियात में छो नथो अचे? हा, पोइ पुछिजो। हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, अवां PhD कई, जी PhD करण खां पोइ अवां आयो, तव्हां अवल नौकिरी में हुआ? जी जी, मां जॉब। पोइ हाणे पोइ स्कूल में हुआ न पहिरियां? न, मां कॉलेज साइड ते वियसि। उथंदे ई? जी जी, मां 17 खयो आहे। 17 में? मां डायरेक्ट 17 में अपॉइंट थी। पोइ आयो तव्हां जी 18 में? जी, मां 18 में आई आहियां। ठीकु आहे। हाणे असिस्टेंट प्रोफेसर आहे? जी। ठीकु आहे। हा, ठीकु आहे। हाणे तव्हां पढ़ायो छा था? मां सिंधी पढ़ाईंदी आहियां कॉलेजनि में। जेको सिंधी असांजो पढ़ायो तव्हां जंहिं कॉलेज में पढ़ायो था उन में छोकिरियूं था पढ़ायो? छोकिरियूं था पढ़ायूं। अच्छा जी। घणियूं आहिनि? असांजे सब्जेक्ट में कराचीअ जी त हालत इज़ार लॻी पई आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी अलाए छो ख़ुशनसीबी कुझु अलाह साईं जी मुंहिंजे लाइ तमामु घणी रही आहे। मां कराची शहर में बि 15 खां 20 क्लास में छोकिरियूं पढ़ायूं। अच्छा जी, माना 15 खां 20 सिंधी छोकिरियूं? जी, सिंधी सब्जेक्ट खणण वारी, सिंधी सब्जेक्ट चाहे उहे असांजो उर्दू स्पीकिंग छोकिरियूं हुजनि या चाहे कहिड़ी बि लैंग्वेज जूं हुजनि, पर जॾहिं मूंखे मिलियूं मां उन्हनि खे सिंधी पढ़ाई आहे। सवालु हिकिड़ो तव्हांजी ॻाल्हि मां मूंखे पुछणो पियो त ॿियनि ॿोलियुनि जा ॿार बि सिंधी खणनि था? मुंहिंजे इब्तिदाई दौर में मूंखे यादि आहे त जॾहिं मां कराची में पहिरीं जॉइनिंग वरिती त BA जूं जेके छोकिरियूं हुयूं उहे उन्हनि जी बेसिकली जेका मदर टंग हुई उहा उर्दू हुई, पर उन्हनि सिंधी खई। उनखां पोइ बि मुतवातिर जेको आहे सो अहिड़ा बेजिस असां वटि ईंदा आहिनि जेके छोकिरियूं चाहींदियूं आहिनि, चाहे उन्हनि जी मदर टंग पछतो हुजे, असां पछतो छोकिरी बि पढ़ायूं ऐं उन्हनि खे असां कीअं पढ़ायूं था या उन्हनि जी हालत ज़ार सिंधी ॿोलीअ जे सिखण ऐं लर्निंग जी कहिड़ी आहे उहो त हिकिड़ो अलहदा आहे सवालु। के चङियूं हूंदियूं आहिनि, सुठियूं हूंदियूं आहिनि, जिन खे असां सां गॾु हलंदे माना तकलीफ़ न थींदी आहे। घणो करे कहिड़े तबिके जूं छोकिरियूं आहिनि? मिडिल क्लास जूं। मिडिल क्लास? जी जी, असांजे समाज जो मिडिल क्लास या ईअं चओ लोअर मिडिल क्लास, लो इनकम ग्रुप जूं या मिडिल क्लास। हा हा, उन्हनि खे हिकिड़ो शौक़ु आहे त ॿी ॿोली सिखनि। हा बिल्कुलु। घणा % सिखनि थियूं सिख्या जे हिसाब सां? असां वटि जॾहिं पढ़नि थियूं उहे अचनि थियूं 11वीं क्लास में। ऑप्शनल सिंधी आहे, कंपलसरी सिंधी आहे, पर जेकॾहिं उहे उन मूवमेंट में रहियूं आहिनि त स्कूलनि ऐं कॉलेजनि में उन्हनि खे जेतिरी सिंधी पढ़ाई वई आहे या जंहिं कम्यूनिटी सां हुननि जो लिंक आहे या असांजी कम्यूनिटी सां हुननि जो वधीक आहे त हू सिंधी पढ़ी वञनि थियूं, लिखी नथियूं सघनि। लिखी नथी सघनि? जी जी। ऐं ॻाल्हाए सघनि थियूं, पढ़ी सघनि थियूं। किताब ॾिसी करे सिंधी जो जेको वर्क आहे, जेको बि लेसन आहे, एसे आहे, उहो पढ़ी वञनि थियूं, शाइरी पढ़ी वञनि थियूं, पर हुननि खे लिखण में तकलीफ़ थिए थी। लिखाई जेका आहे उन्हनि जी सिंधी जी उन ते तवजा स्कूलनि में न ॾिनो वियो आहे। हाणे 11वीं क्लास में जेकॾहिं कंहिंखे तव्हां वेही लिखणु सेखारियो त इहो ईअं आहे जीअं पंजाब में BA में पंजाबी था सेखारनि। जी, इहो ईअं आहे। त इहो मसइलो ईअं आहे ऐं इन में स्कूलनि खे जेको आहे पंहिंजो किरदारु वधीक अदा करणु खपे। एजुकेशन डिपार्टमेंट खे अञा ॿी ॻाल्हि एजुकेशन खे छॾियो, अञा मां ॿी ॻाल्हि थो कयां। जी, उहा हीअ आहे त
उन्हनि मां के छोकिरियूं जेके अव्हांखे हुजनि ज़हन में साम्हूं त जेके सिंधी अदब ॾांहुं लाड़ो सिंधी जी लिखत जी जी ॾांहुं बिल्कुलु बिल्कुलु लाड़ो अहिड़ियूं बि आहिनि? अहिड़ियूं बि आहिनि। हा हा वाह बिल्कुलु वाह मां सम्झां थी मां त पंहिंजे तक़रीबन इन 20 सालनि जे अरसे जे दौरान तक़रीबन मूं वटि 8 अहिड़ियूं छोकिरियूं मूंखे मिलियूं जिन खे सिंधी अदब पढ़णु शाद लतीफ़ भिटाई खे सम्झाइणु पुछणु ऐं सिखणु माना उन्हनि जो उञ हुई उन्हनि खे ऐं उन्हनि चाहियो त अॻिते हली असां जीअं तव्हां असांखे पढ़ायो त असां सिंधी अदब पढ़ंदासीं वाह असां सिंधी अदब में नावल बि पढ़ंदासीं ऐं असां सिंधी अदब खे पढ़ंदासीं ऐं मूंखे एग्ज़ैक्ट नाला यादि न आहिनि पर मूंखे रिसेंटली कंहिं ॿुधायो आहे त तव्हांजो 2 स्टूडेंट कराची यूनिवर्सिटी में आहिनि। गुड। जी हाणे तव्हां पढ़ायो बि पाण बि पढ़ियो डॉक्टर बि थियो PhD बि कयव सभु कुझु थी वियो ऐं हीअ अदबी बीमारी कॾहिं लॻी? इहा मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे वॾनि ॾांहुं मूंखे जेका आहे न मिली आहे विरासत में हेरिडिटी में आहे। मां 2 क्लास में डॉक्टर अयूब जेका आहे शाइरी पढ़ंदी हुयमि जेका इबरत मैगज़ीन में छपबी हुई। क्लास 2 में मां पढ़ंदी हुयमि तराना पढ़ंदी हुयमि तराना ॻाईंदी हुयमि नज़म गज़ल मां सभिनी सिंधी शाइरनि खे इबरत मैगज़ीन में पढ़ियो ऐं शाइरी मूं हुते पढ़ी मुंहिंजे टेबल ते स्टडी टेबल ते सिंधी रिसाला उर्दू अख़बारूं सिंधी अख़बारूं डान पर उन दौर में असांखे प्राइमरी में विधऊं असांखे त जेको आहे मीडियम ऑफ आंसर इंग्लिश न रखियनि पर जेको आहे मां पढ़ियो ऐं मां पढ़ंदी हुयमि तंहिं दौर खां वठी। मुंहिंजे बाबा खे बि मौसीक़ी सां शाइरी सां मुंहिंजी अमर खे मुंहिंजी फैमिली खे फाइन आर्ट्स सां आहिनि फाइन आर्ट्स जूं जेके इहे फील्ड्स आहिनि पेंटिंग आहे ऐं म्यूज़िक आहे इन्हनि सां ख़ासि लॻाव हुयो जेको मां ॾिठो ऐं जेको मूं में इनहेरिट थियो मां सम्झां थी त इहो मूंखे इनहेरिट मिलियो आहे। पोइ फाइन आर्ट्स में तव्हांखे इंटेलेक्चुअल हिन लिखण पढ़ण खां सवाइ फाइन आर्ट्स जे ॿियनि में मूंखे ख़ुशख़ती ॾाढी वणंदी पेंटिंग मां कंदी हुयसि। अखर सुठा आहिनि तुंहिंजा? बहितरीनु। हा मां पेंटिंग कंदी हुयसि। अच्छा हा मूंखे वणंदो हुयो ऐं माण्हुनि खे वणंदी मुंहिंजे टीचर्स खे असांजो त उहो दौरु जेको आहे न असांजो दौरु हुयो जदीद टेक्नोलॉजी खां आरी हुयो असां जॾहिं कॉलेज साइड खां जॾहिं कॉलेज खां निकितासीं तॾहिं पाकिस्तान में कंप्यूटर जा सिंध में आयो बैंक्स में हिननि में इदारनि में मूंखे यादि आहे त उन दौर में एतिरी एप्रिसिएशन न हूंदी बसि टीचर ऐं क्लास ऐं स्टूडेंट जो जेको हूंदो हुयो उन में हूंदी हा इहो रिलेशन हूंदो हो असांजा ड्राइंग टीचर एॾा वॾा ड्राइंग आर्टिस्ट हुया या जेको आहे सो असां उन्हनि खे गर्ल्स हाई स्कूल में असांजी हिकिड़ी ड्राइंग टीचर हुई अख्तर जामरी उहा एॾी वॾी पेंटर हुई जो असां उनजी पेंटिंग्स जॾहिं हाणे किथे आहे? डेथ करे वई आहे। जी जी उन्हनि जूं असांजी आर्ट गैलरी हूंदी हुई जंहिंमें उन्हनि जूं वॾियूं तस्वीरूं ठहियल हूंदियूं पोइ असां मैडम सां ॻाल्हाए करे ऐं मूंखे चवंदी कंहिं बि छोकिरी खे एॾी दिलचस्पी न आहे जेतिरी आमना खे आहे त पोइ आउं कंदी हुअसि इन्हनि सभिनी सां मुंहिंजो रहियो आहे मौसीक़ी सां ऐं पंहिंजो न पर इहो सभु कुझु मशहूरु मिसाल तव्हांजे स्कूल जा ड्राइंग टीचर मशहूरु छो कोन्हनि? मोहतरमा जेका ॿुधायो था गुज़ारे बि वई हा उनजे करे जो उन दौर में ॾिसो न एक्सपोजर मिलणु मां त चवां उहो दौरु पूरो थियो न हा पोइ कंप्यूटर अची वियो न जी जी पोइ सिंध छा कयो? सिंध तालीमी निज़ाम में सभिनी शयुनि खे जेको आहे हाईलाइट न करे सघी आहे असांजो सिस्टम जेको आहे हाणे छा कयूं? असांखे इन्हनि शयुनि ॾांहुं तवजो ॾियणु खपे असांखे इन्हनि ते जेको आहे सो इंटेलेक्चुअल फोरम जेको आहे सो ॾियणु खपे असांजा जेके माहिर आहिनि या जेके अहिड़ी ॻाल्हि न आहे त को असां वटि फाइन आर्ट्स जे शोबे में या साइंस या मैथ जे शोबे में को बिल्कुलु ई भींग थी वई आहे भींग इहा आहे त असांखे उहो उनखे डिस्क्लोज़ करण जो रस्तो कोन थो मिले जेको असां अख़्तियार कयूं। अवां जी सिन्फ़ कहिड़ी आहे अदब में? लिखण जे लाइ त मां शाइरी लिखी आहे ऐं गिरफ़्तार ॿई हा आज़ादु शाइरी बि मूं कई गज़ल बि लिखिया ऐं उनखां पोइ मूं शॉर्ट स्टोरीज़ बि लिखियूं
मुंहिंजो औरत ऐं एहसास जे नाले सां बुक बि पब्लिश थियल आहे। अच्छा, हिकिड़ो किताब, हिकु किताब ऐं जी बाक़ी पोइ हिते घणा आहिनि? 3 आहिनि। उहे छो आहिनि पोइ हिते? उहे इन जे करे पोइ हिते आहिनि जो मां उन्हनि खे वक़्तु न ॾेई सघी आहियां। अच्छा। 3 टॉपिक्स आहिनि तक़रीबन। हिकिड़ो तर्जुमो आहे, ॿियो मुंहिंजी आज़ादु शाइरी आहे, जंहिंमें हिकिड़ो बिल्कुलु हटी करे तव्हांखे मौज़ू मिलंदो, जंहिं ते फ़िलहालु मां उहो नथी चवणु चाहियां। उहो बसि ख़ुदा ऐं बंदे जे विच में जेके ॻाल्हियूं आहिनि, कलाम जेको आहे तव्हां तूर ते वञी बीठा आहियो मूसा थी। न, मां त ईअं चवंदसि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जिन चयो न रब साईं खे त रब इन्नी लमा अंज़लत इलैया मिन ख़ैरिन फ़क़ीर। सो मां बि इहा दुआ हमेशह पंहिंजे ज़ुबान ते रखंदी आहियां त जेको कुझु आहे, जेका शइ बि आहे उनजी ॾिनल आहे मूंखे, ऐं जेकॾहिं उहा डिस्क्लोज़ थींदी त उनजे ई अमर सां थींदी। ऐं जेकॾहिं मां अहिड़ी का शइ लिखी आहे, मां 2 भेरा कोशिशि कई आहे। हिकिड़ो भेरो मूं शाह साहिब जी शाइरी खे पढ़ियो हुयो जॾहिं, त मां उनखे कॉपी करण जी कोशिशि कई हुई, कॉपी, पर अॼु मां कॉपी थी चवां, उन वक़्तु मां चवां पई मां उन पैरा में थी लिखां, ऐं मुंहिंजी उमिरि ते 14 साल हुई, मूंखां उहा मिस थी वई आहे किथे। ऐं आज़ादु नज़म जेके मां लिखिया आहिनि, हीअ त टोटली मां तव्हांखे चयो त बसि काइनात जे मालिक मूंखे लिखाया आहिनि, मां उहो मुंहिंजो पाइपलाइन में आहे। ॿियो आहे तर्जुमे जो किताबु आहे। छाजो तर्जुमो? तर्जुमो तव्हांजे जदीद दौर में जेका नफ़्सियाती रुझाननि ते, मूंखे फ़लसफ़े खां वधीक हाणे हिन उमिरि में या एतिरे एक्सपीरियंसिस खां पोइ नफ़्सियात घणी पसंदि आहे। ऐं मां नफ़्सियात जे माना तव्हां में लाड़ो पैदा थियो आहे? नफ़्सियात मां पढ़ंदी हुअमि, पर असांजे दौर में इहे शयूं जेको आहे न एतिरियूं किताबी सूरत में कोन मिलंदियूं हुयूं, लाइब्रेरीज़ मां या किथां बि। कंहिंजो तर्जुमो आहे इहो? इहो तर्जुमो मां कयां पई, पर उहो हिकु अंग्रेज़ी किताब तां उर्दू में तर्जुमो थियल आहे, उनजो आहे। मां कोशिशि कंदमि त नफ़्सियात जे हवाले सां मुंहिंजा 1-2 शयूं अची वञनि। टियों किताब मुंहिंजो मज़मूननि जो किताबु आहे, जेके मुंहिंजूं फीलिंग्स आहिनि अबाउट माई सोशल प्रॉब्लम्स, जंहिंमें औरतुनि जी तालीम, औरतुनि जा मसइला, उन्हनि जी समाजी, असांजे समाज में कहिड़ो स्टेटस आहे, ख़ासि तौर ते औरत ते घणो आहे। मां मर्दनि जी मुखालिफ़ न आहियां, पर पाण कचहरी कंदासीं पिया। आख़िरी ॻाल्हि थो पुछां की जी ॿुधायो। 2-3 सुठा शेर पंहिंजा ॿुधायो। हा, मां ॿुधायां थी। गज़ल आहे, आओ ए इंतज़ार वापसि आओ ए इंतज़ार वापसि आओ, लाहे अची गमन जा गुबार वापसि आओ, लाहे अचे गमन जा गुबार वापसि आओ। दिल त हुई फ़क़त तोसां ई रोशन, दिल त हुई फ़क़त तोसां ई रोशन, आओ नेणनि जा ठार वापसि आओ, आओ नेणनि जा ठार वापसि आओ। तूं हुजी मां हुजां ऐं हुजनि मिठियूं ॻाल्हियूं, तूं मुंहिंजी न तूं हुजी मां हुजां, तूं हुजी जी मां हुजां ऐं हुजनि मिठियूं ॻाल्हियूं, आओ जीअ जा जियार वापसि आओ, आओ जीअ जा जियार वापसि आओ। केॾियूं थी वियूं वीरानियूं मूं वटि, केॾियूं थी वियूं वीरानियूं मूं वटि, कंहिंमहिल लाड़काणे कंहिंमहिल थर। केॾियूं थी वियूं वीरानियूं मूं वटि, मुंहिंजे साह जा सहारा वापसि आ, मुंहिंजे साह जा सहारा वापसि आ। शेर नंबर 2। हासिलातूं कुझु न रहियूं, हासिलातूं कुझु न रहियूं, पर दर्द बि वधंदो रहियो, दर्द बि वधंदो रहियो, तो सिवा हीअ ज़िंदगी, तो सिवा हीअ ज़िंदगी, नाशाद हुई नाशाद आ, नाशाद हुई नाशाद आ, प्यार जा रिश्ता सभई, प्यार जा रिश्ता सभई, दर्द जी आवी बणिया, दर्द जी आवी बणिया, राहतूं ऐं मंज़िलूं, राहतूं ऐं मंज़िलूं, कुर्बतुनि जा फ़ासिला, कुर्बतुनि जा फ़ासिला, वक़्त जे वीर में, वक़्त जे वीर में, दूर ई थींदा विया, दूर ई थींदा विया, तुंहिंजे मुंहिंजे दर्द जी, तुंहिंजे मुंहिंजे दर्द जी, आतम कथा बि अजीब आ, आतम कथा बि अजीब आ, मूंखे तुंहिंजी ॻोल्हा, मूंखे तुंहिंजी ॻोल्हा, तोखे हुनजी ॻोल्हा, तोखे हुनजी, अच्छा तोसां ठहियल ई न आहे। तोखे हुनजी ॻोल्हा, हा त वन में पिया ने। नाज़रीन, हीअ आहे मोहतरमा आमना सूमरो, जंहिंजो अॻे असां डॉक्टर कासिम मां प्रोग्राम कंदासीं तिखियूं मिठियूं ॻाल्हियूं।
त हिन जूं ॻाल्हियूं आहिनि फिकियूं ऐं मिठियूं ॻाल्हियूं सो असां थोरा हितां आहियूं ऐं असां हिकु मुख़्तसिर हुन में पर मां चाहियां थो त हुन जा किताब अचनि त उहे सभु पढ़ो बि पर ख़ुदि हुन जेका ॻाल्हि कई आहे त असांजा जेके नफ़्सियाती लाड़ा आहिनि उन्हनि जो तजियो थियणु खपे उनजो जाइज़ो वठणु खपे असां किथे पहुता आहियूं असां ॿियो जेका जजमेंट वारी ॻाल्हि कई आहे मैडम त असां अवल ई फ़ैसिलो था ॾियूं केस ॿुधण खां सवाइ माण्हू ॾिसण खां सवाइ शइ पढ़ण खां सवाइ ऐं कंहिंजी ॻाल्हि ॿुधण ते ई असां जजमेंट त फलाणो अहिड़ो हूंदो फलाणी अहिड़ा हूंदा सभ जो सभु कतारे तबाह करे था छॾियूं इन खां परहेज़ करणी पवंदी ऐं हुन जे लाइ शाह लतीफ़ सिंध जो सूंहो आहे इन करे उहो नंढी ॼमार खां वठी सिंध जा जेके चूंड शाइर आहिनि उन्हनि खे पढ़ंदी रही आहे उन्हनि खे तमामु घणी इज़त ॾींदी रही आहे आमना जूं अव्हांखे ॻाल्हियूं कीअं थियूं लॻनि ऐं अवां जेके ॿियूं आमनाऊं हुजनि ॿिया जेके माण्हू हुजनि छोकिरा छोकिरियूं जेके बि उहे सिर्फ़ु हिकिड़ी फ़ोन कॉल असां अव्हां खां परे आहियूं लीड टीवी में हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी महिरबानी जो असांजी टीवी ॾिसो था पर वेंदे वेंदे डॉक्टर आमना तुंहिंजी वॾी महिरबानी अव्हांजे करे सुठो थियो मूंखे ॿ टे ॻाल्हियूं हिकिड़ियूं नयूं मिलियूं ऐं उन में हीअ आहे त अॻिते हली इन क़िस्म जी ॻाल्हि बि थियणु खपे त शाइरी में उत्साह बि हुजे शाइरी में अॻिते वधण बि हुजे ऐं अॻिते हली त तव्हां ॾिसंदो शाइरी में टेक्नोलॉजी खे आणणो पवंदो छो त नए ज़माने जो नए ज़माने जी ॻाल्हि आहे अव्हां जेके पढ़ायो था छोकिरियुनि खे ॿारड़ियुनि खे ऐं अव्हांखे जेका ख़ुशी थिए थी त कई अव्हां जूं स्टूडेंट्स कराची यूनिवर्सिटी अॻिते वधी वियूं आहिनि या अव्हांजे भेणुनि जंहिं नमूने उत्साह ॾेई ऐं पंहिंजी आमना खे डॉक्टर बणाइण में हिकिड़ो रोल अदा कयो आहे इहे सभु ॻाल्हियूं असांजे समूरनि घरनि खे ॿुधण बि खपनि सम्झण बि खपनि लीडर टीवी पारां अव्हांजी वॾी महिरबानी हा